मोहन दड़े जो दौर। अॼु खां 5000 साल अॻु मोहनजोदड़ो हिकु तमदुन ऐं तरक़ी याफ़्ता शहर हो। हिते सनअत, हरफत ऐं ज़राए चोट ते हुई। कपह, कणिक, जव, दालियूं, सायूं भाॼियूं, सोटरी कपिड़ो, सोन, आज, रेशम, चौपायो माल वग़ैरह घणे अंदाज़ में हुआ। हिते घाटा, ॿेला ऐं जंगल हुआ। उन करे हिकु सिंगा, गेंडा, चीता, बांदर, मोर ऐं गोरखर ऐं क़िस्मे क़िस्मे जानवर हुआ। हितां जा रहाकू सारी दुनिया खां महज़ब ऐं आला मयार जी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। सर जॉन मार्शल जो चवणु आहे त क़दीम सिंध जा रहाकू पंहिंजनि हम असरनि इराक़ियुनि ऐं मिस्रियुनि खां वधीक फरहती जीवत गुज़ारींदा हुआ ऐं मोहनजोदड़े जी सभ्यता मिस्र ऐं मेसोपोटामिया जी तहज़ीबुनि खे केतिरनि ई ॻाल्हियुनि में शह ॾेई बीठी आहे। बेहवाला सिंधु माथिरी जी सभ्यता मुतरजम शम्स सरकी। साॻी तरह मिस्टर गार्डन चाइल्ड लिखे थो त घणियूं सदियूं अॻु मेहरान जे हाणोकनि वीरान कपनि ते हिकु रोशनी वारी तहज़ीब हुई जंहिंजो लाॻापो ईरान जे मथां ऐं पट खां परे बाबुल जी रियासतुनि सां हो। उर जी पूरियल खज़ाननि जे ज़ाहिर थियण खां पोइ क़दीम मशरक़ी दुनिया जी तस्वीर जी ख़बर पइजी वई आहे। मोहनजोदड़ो मेहरान जे कप ते जहाज़ रानी सबबि अंदरूनी बैरूनी वापार करे दौलतमंद शहर हो। मोरख सिंध मरहूम मौलाई शीदई हिन जी तिजारत अज़मत जो ज़िक्र कंदे लिखे थो त मोहनजोदड़ो मेहरान जो वॾो वापारी बंदर ऐं माल जी मार्केट हो। हिते ॿाहिरियूं वापारी क़ौमूं बि रहंदियूं हुयूं। सिंधी वापारी ईमानदार ऐं सचा शुआर हुआ। ईमानदारी ऐं हिकमत अमली करे संदन वापार तरक़ी कई। वटनि बैंकुनि, एजेंटनि, दलालनि, हिंडियनि, बेचकनि ऐं लेबलनि जो दस्तो हो। हर हिकु काफ़िले ऐं जहाज़ सां वापारी जो एजेंट मौजूदु रहंदो हो। मेहरान जहाज़ रानी रोज़ाना मेहरान सालगिरह नंबर 1960 सुफ़ो नंबर 29। जनाब मोहम्मद इदरीस सिद्दीकी लिखे थो त मोहनजोदड़ो क़दीम तरीन ज़माने में हिकु वापारी मर्कज़ हो। संदसि ख़ुशहाली जो सबबु उनजो अंदरूनी ऐं बैरूनी वापार हो। सिंधु नदी जे किनारे ते आबाद हुअण सबबा हिते ॿेड़ियुनि वसीले मुल्क जे अंदरि पैदा थींदड़ सामान आंदो ऐं न्यो वींदो हो। उन ज़माने में ही हिकु अहम वापारी मर्कज़ हो जिते ॿियनि मुल्कनि मां वापारी शयूं घुरायूं वेंदियूं हुयूं। सिंध माथर जी सभ्यता मुतरजम शम्स सरकी सुफ़ो नंबर 160। क़दीम ज़माने में मोहनजोदड़ो कराची वांगुरु हिकु बैनुल अक़वामी तिजारती शहर हो जिते सारी दुनिया जा ताजिर रहंदा हुआ जंहिंजी साबिती उन्हनि मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं नसलनि जे हॾाइनि, पिंजरनि ऐं खोपड़ियुनि मां मिले थी जंहिंजी मालिकनि हिन सरज़मीन ते रहाइश अख़्तियार कई ऐं आख़िर हिते ई मरी खपी विया। उन दौर में बैनुल अक़वामी वापार ॿिनि रस्तनि सां थींदो हो। पहिरियों ख़ुश्की रस्ते ही वापार वॾनि काफ़िलनि जी सूरत में हलंदो हो जंहिंमें बैलगाॾियूं, ऊठ, घोड़ा ऐं गॾ कमु ईंदा हुआ। जन ते घणो करे नरनि जिस्मनि वारियूं शयूं खयूं वेंदियूं हुयूं। उहो वापार बलोचिस्तान जे लकनि वसीले ईरान ऐं ओभर करीब जे मुल्कनि सां हलंदो हो। अहिड़ी तरह काठियावाड़, ॾखिण हिंदुस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि मां हिते तिजारती माल आणण वारा काफ़िला ईंदा हुआ। ॿियो वापार दरियाउनि ऐं समुंड रस्ते हलंदो हो। ही शहर जीअं त दरिया जे किनारे ते हो उन करे हिते ॿेड़ा ऐं जहाज़ जाम हुआ। सिंध जे ॿियनि इलाइक़नि जो माल ॿेड़ियूं रस्ते हिते ईंदो हो। उहे ॿेड़ियूं आला दर्जे जूं ठहियल हूंदियूं हुयूं। मुसाफ़िरनि जे रहण लाइ कमरा ऐं माल खे मींहं ऐं उस खां बचाइण लाइ उन्हनि में गुदाम हुआ। उहे ॿेड़ियूं तिराखड़ियूं हूंदियूं हुयूं। सिंध जा 2 बंदर सिंध सदियुनि खां मुरतब मुमताज़ मिर्ज़ा सुफ़ो नंबर 240। मोहनजोदड़े जा रहाकू ॿाहिरियों वापार सामूंडी जहाज़ रस्ते कंदा हुआ। उहे जहाज़ जोड़ण ऐं जहाज़ रानी जे फन में निहायत भड़ हुआ। जनाब कुदरतुल्लाह फातमी लिखे थो त क़दीम ज़माने खां सिंध जा रहाकू बहरी तिजारत कंदा हुआ ऐं ॿेड़ा या जहाज़ ठाहींदा हुआ। हू दरिया रस्ते माल आणण ऐं ॾियण खां वाक़ुफ़ हुआ। तिजारत लाइ मज़बूत जहाज़ ठाहींदा वेंदा हुआ जेकी ओलह तरफ़ नील नदी ऐं ॻाढ़े समुंड में ऐं ओभर तरफ़ बंगाल जी गंगा नदी वारे दुआबी जे नहरुनि में हलंदड़ रंगीन जहिड़ा हूंदा हुआ। सिंध जा 2 बंदर सिंध सदियुनि खां मुरतब मुमताज़ मिर्ज़ा 240। इराक़, बाबिल, मिस्र, फोनिकिया ऐं फ़लस्तीन जे क़दीम आसारनि सां साफ़ ज़ाहिर आहे त हिननि शहरनि जा मोहनजोदड़े सां तिजारती नाता हुआ। डॉक्टर W. हिंटर लिखे थो त मोहनजोदड़े जा आगाट्रा सिंधी सीनाई अपबेट ऐं सुईज़ ताईं पहुता। मीम फेंस जे दीवारुनि ते उन्हनि जूं रंगीन तस्वीरूं उकरियल आहिनि। जन उते वापार सांगे बैठकूं वधियूं हुयूं। सिंध जा 2 बंदर सिंध सदियुनि खां मुरतब मुमताज़ मिर्ज़ा सुफ़ो 240। नॉर्मन ब्राउन लिखे थो त मिस्र, फोनिकिया ऐं इराक़ जी तहज़ीब सभिनी सिंध जे करे ई तरक़ी कई। हिन दौर में मिस्र सां सिंध जो वापार आला पैमाने ते हलंदो हो।
उहो वापारु शाम जे किनारे क्रेट ॿेट खां ख़ुश्की ख़्वाह सामूंडी रस्ते हलंदो हो। मिस्र जे 3 ख़ानदान जी हुकूमत जे ज़माने में सिंध जो माल बाबुल खां ख़ुश्की रस्ते मेम्फिस पहुचंदो हो, जितां मिस्र में ईंदो हो। जॾहिं मिस्र जे 11 ख़ानदान जे दौर में एराम तामीर थिया, तॾहिं हितां जे वापारु वधीक तरक़ी कई। मौलाई शीदई मेहरान ते जहाज़ रानी मेहरान सालगिरह 1961। उन ज़माने में सिंध मां जेकी शयूं मिस्र वेंदियूं हुयूं, तिन में सोती कपिड़ो शहर फ़हरिस्त आहे। उहो कपिड़ो आला पैमाने ते तयारु थींदो हो, जंहिंखे सिंधण मलमल सॾिबो हो। सर जॉन मार्शल लिखे थो त सिंधू माथिरी में उन वक़्तु बहितरीन मलमल तयारु थींदी हुई। फ़िरौन जे ॾींहं में उहा ई मलमल मिस्री मेमुन खे महफ़ूज़ रखण लाइ इस्तेमालु कंदा हुआ। मौलाई शीदई तारीख़ तमदुन ऐं सिंध सुफ़ो नंबर 56। प्रोफेसर लेसन लिखे थो त मिस्र जा माण्हू मर्दनि जे कफ़ननि लाइ सिंध जी मलमल कमु आणींदा हुआ। उन खां सवाइ मिस्र जा हुकुमरान सिंध मां जव, कणिक ऐं कपह बि घुराईंदा हुआ। फनीकी जहाज़रान हितां खां ख़ारकुनि जो शराब मिस्र खणी वञी विकिणंदा हुआ, छो त मिस्री जराह मर्दनि जे मम्मियुनि बनाइण वक़्तु पहिरियां ई उन्हनि खे ख़ारकुनि जे शराब सां धोईंदा हुआ। सिंधण मलमल जे कपिड़े जूं पटियूं मसालनि में ॿोड़े मम्मी खे वेड़ियूं वेंदियूं हुयूं। अहिड़ी तरह लाख ऐं नीर जेको मम्मियुनि ठाहिण लाइ कमु ईंदो हो, सो बि हितां वेंदो हो। उनखां मसालो, सुरहाण ऐं नारेल बि मिस्र वॾे तइदाद में वेंदो हो। मौलाई शीदई तारीख़ तमदुन सिंध सुफ़ो नंबर 56। मिस्र खां पोइ इराक़, बाबुल ऐं फ़लस्तीन सां मोहन जे दड़े जो वॾे पैमाने ते वापारु हलंदो हो। इराक़ जे शहर किश ऐं उर मां मोहन जे दड़े जा सिक्का लधा आहिनि। उन दौर में हिननि मुल्कनि सां सिंध जो वापारु ख़ुश्की ऐं सामूंडी रस्ते हलंदो हो। ख़ुश्की जे रस्ते काफ़िला इराक़ जे मार्केटुनि जो माल खणी सिंध में पहुचंदा हुआ। अरबी समुंड जे रस्ते सिंध जा घोड़ा बाबुल ताईं वेंदा हुआ। कुलदानी, मिस्री, फनीकी ऐं अरब जा जहाज़रान ईरानी नार ऐं मकरान जो किनारो ॾेई सिंध में ईंदा हुआ। बाबुल सां सिंध जो अज़ीम तिजारती रस्तो हो, जिते हितां जे वापारियुनि जूं कोठियूं हूंदियूं हुयूं। उन ज़माने में बाबुल खे इमारती काठ जी सख़्तु ज़रूरत हूंदी हुई, जेको सिंध मां घुरायो वेंदो हो। हेकोसीन लिखे थो बाबुल ऐं अशोर वार मां इमारती काठ, नीर ऐं लाख घुराईंदा हुआ। ॿी ख़ासि शइ सिंधण मलमल हुई, जेका सिंध मां ईरानी नार रस्ते बाबुल वेंदी हुई। मैडम रेगज़ीन लिखे थी त बाबुल जा माण्हू हिन मलमल खे सिंधू सॾींदा हुआ, छाकाणि त उहा सिंध मां ईंदी हुई। हीउ कपिड़ो अहिड़ो त आला पाए जो हूंदो हो, जो बाबुल जा बादशाह जेकी पोशाकूं पहिरींदा हुआ, उहे हिन कपिड़े मां ठहियल हूंदियूं हुयूं। हिन कपिड़े खे तौरेत संडन सॾियो आहे। अहदनामा जदीद में आयल आहे त सयूह मसीह खे सुलेब ते चाढ़ण खां पोइ सिंधण में वेढ़े हिकु पेती में विधो वियो हो। अहिड़ी तरह सिंध मां कपह, ऊनी कपिड़ो, नारेल, नारंगियूं, करमची रंग, चांवर ऐं सुर्खी तौरु इस्तेमालु थींदड़ ॻाढ़ो पाउडर बि बाबुल ऐं फ़लस्तीन वेंदो हो। सिंधू माथिरी जी सभ्यता सुफ़ो नंबर 132। ग्रांट लिखे थो त बाबुल वारा सिंध मां सोन बि ख़रीद कंदा हुआ। उन ज़माने में इराक़ सां बि सिंध जो वॾे पैमाने ते वापारु हलंदो हो। सिंधी कपह इराक़ में पोखी वई ऐं पोइ उन सरज़मीन जे पोटे जी शिकिल अख़्तियार करे वई। लेगाश सूबे जे गवर्नर गडिया उते नोजो बंदर पे ठहिरायो, जंहिं लाइ घणे खां घणो सामान मोहन जे दड़े मां घुरायो वियो, जंहिं में कोरनेशन, सोन जो बूरो, ओशो नाले इमारती काठ ऐं काठ जा ॿिया क़िस्म ऐं सचा मोती हुआ। गडिया ॿुधाए थो त मेलूहा मोहन जो दड़ो ऐं ॿियनि मुल्कनि खां हासिलु कयल काठ जहाज़नि ते चाढ़ियो वेंदो हो, जेको लगाश ईंदो हो। उनखां सवाइ ॿियनि तहरीरुनि में आहे त मेलूहा मोहन जे दड़े खां जेकी शयूं हासिलु कयूं वेंदियूं हुयूं, तन में सोन, आज ऐं आज मां ठहियल गुलकारी वारियूं शयूं, आज मां तराशल मेलूहा पखी, फणियूं, आइना, ढेलियूं, सरायूं, हिकु क़ीमती पत्थर मां तराशल भोलड़े ऐं अमुला काठ, टारीअ जो काठ आहे जेको सिंध जे वणनि मां थींदो आहे। मोहन जे दड़े जा वापारी दुनिया जे ॿियनि मुल्कनि मां बि ज़रूरत जूं शयूं सिंध में आणींदा हुआ। उन आमदनी वारे माल में केतिरियूं शयूं अची वञनि थियूं। सर एडून पास्को उन आमदनी वारे माल जी मुकमिल लिस्ट ॾिनी आहे, जेका हिन तरह आहे। नंबर पहिरियों सोन, ॾखिण हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, ईरान ऐं थिबेट। नंबर ॿियो चांदी, ॾखिण हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, ईरान, आर्मीना ऐं बर्मा। नंबर टियों ट्रामो, ॾखिण हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, बलोचिस्तान ऐं राजपूताना। नंबर 4 कुलई, अफ़गानिस्तान, ईरान ऐं राजपूताना। नंबर 5 लाजवर्द, अफ़गानिस्तान। नंबर 6 फ़िरोज़ा, ईरान ऐं अफ़गानिस्तान। नंबर 7 संग जराजत, काठियावाड़ ऐं बलोचिस्तान।
नंबर 8 याकूत ॾखिण हिंदुस्तान। नंबर 9 सिलेट जो पत्थर राजपूताना ऐं राज बेला। नंबर 10 अकीक संग सुलेमानी राजपूताना काठियावाड़ कश्मीर ऐं दखन। नंबर 11 पशब राजपूताना ऐं राज बेला। नंबर 12 साओ पत्थर राजपूताना कोशना गोदवारी नदियुनि जा किनारा। नंबर 13 गगर ऐं कारोचन हरम्सपेट भूमूसा हाल्दी ऐं लखपत। नंबर 14 संगमरमर राजपूताना। मोहन जे दड़े जा वापारी मिस्र सोसा ऐं इराक मां ट्रामो घुराईंदा हुआ। कब्रस में ट्रामे ऐं कट जो इस्तेमालु आम हो। कुल ई उत्तर ओलह वारनि मुल्कनि मां घुराई वेंदी हुई। हिकु क़िस्म जो थुल्हो कपिड़ो कैनसोस एलाम ऐं संबर खां हिते ईंदो हो। जनाब सिद्दीकी साहब लिखे थो त मोहन जे दड़े जा वापारी सोन हिंदुस्तान अफ़गानिस्तान मां घुराईंदा हुआ। लाजवर्द ऐं ज़मरद मेसोपोटीमा ऐं बदखशान मां ईंदो हो। सिंदूर वॾे मिक़दार में ॿेड़ियुनि जे वसीले हरम्स ऐं ईरानी नार जे ॿियनि ॿेटनि मां ईंदो हो। कोड ईरानी नार ऐं ॻाढ़े समुंड जे पासनि खां घुराइबा हुआ। सिंधु माथिरी जी सभ्यता सुफ़ो नंबर 107। मोहन जे दड़े में तौर माप जो बहितरीन सरश्तो राइजो। संदन वट ऐं मापा तमामु नंढड़ा ऐं नाज़ुक हुआ जेके पत्थरनि जा ठहियल हुआ। ही वट चोरस मखरूती ऐं दोल जी शिकिलियूं जहिड़ा हुआ। नंढा वट सोसा वांगुरु बुकी सां मुनासिब रखंदा हुआ ऐं वॾा वट ॾहाई सां वज़न जे हिकु एकाई जो अंदाज़ 870 ग्राम ऐं वॾो वज़न 15,975 ग्राम आहे। आम वज़न 1364 ग्राम आहे। उहे वापारी मण खे मना सॾींदा हुआ जेको असल में बाबुल ऐं नैनवा खां हिते पहुतो। ही तौर माप जो सरश्तो सारी दुनिया में मञियल मञायल ऐं आला पाए जो हो। मिस्टर A.S. मेकी जो चवणु आहे त मोहन जे दड़े जा उहे वट एलम ऐं मेसोपोटीमा जे क़दीम वटनि खां वधीक सूदा ऐं पूरा हुआ। सिंधु माथिर जी सभ्यता सुफ़ो नंबर 99। सिंधी वापारी कमरी महीननि हफ़्तनि ॾींहंनि कलाकनि मिंटनि सेकंडनि ऐं साल जे मौसमनि खां वाक़िफ़ हुआ। हू महीना चंद मुताबिक़ ॻणींदा हुआ जेके हिननि बाबुल वारनि खां सिखिया। तारीख़ तमदुन सिंध जो सुफ़ो नंबर 119। वापार ऐं ॾेती लेती लाइ लिख पढ़ ऐं सूरतख़्ती जो इल्मु ज़रूरी आहे। मोहन जे दड़े वारनि वटि मुकमिल तिर्ज़ रस्मुल ख़त ऐं तिर्ज़ तहरीर मौजूदु हुई। मोरख लिखनि था त उहा रस्मुल ख़त समीरी क़ौम इराक़ ऐं पोइ सॼी विच मशरिक़ में राइज कई। उनखे क्यूनीफॉर्म स्क्रिप्ट ख़त मेखी सॾिबो हो। उहा सूरतख़्ती सुमेरियन पिक्चर ग्राफ खे सुधारे ठाही हुई। डॉक्टर मुमताज़ पठान नई ज़िंदगी 1968। फनीकिया जा वापारी सामी आरई ख़त इस्तेमालु कंदा हुआ जेको मिस्री ऐं इराक़ी ख़त मां वरितल हो। उहो मोहन जे दड़े जे सिंधी वापारियुनि वसीले नंढे खंड में पकड़ियो। ही ख़त उत्तर ओलहंदे हिंदुस्तान ऐं चीनी तुर्किस्तान ताईं राइज हो। 3 सदियूं क़बिल मसीह में ईरानी सल्तनत में फ़रमान हिन ख़त में लिखियो वियो। ही ख़त 2 नमूननि में लिखियो वेंदो हो। पहिरीं साॼे खां खाॿे तरफ़ जंहिंजा अखर यूनानी ऐं हिंदी हुकुमराननि जे सिक्कनि ते इस्तेमालु थींदा हुआ ऐं ॿियो ख़त खाॿे खां साॼे लिखियो वेंदो हो जंहिंखे बिरहमई ख़त चइबो हो। कागज़ न हुअण करे हिसाब किताब कपिड़े ते लिखियो वेंदो हो। फनीकिया जे वापारियुनि खां मोहन जे दड़े जा ताजिर हिसाबी अंगनि जो इल्मु बि सिखिया। अरब व हिंद के तालुकात सुफ़ो नंबर 119 ऐं अहिड़ी तरह तिजारती तारीख़ में पंहिंजो ख़ासि मक़ाम हासिलु कया आहिनि।